सेवण सोशल फोरम पारां सेवण शरीफ जी अवाम के आगाह थो कजे त कोरोना वायरस का बचाव जूं एहतियाती तदबीरूं नोट कंदा। कोरोना वायरस एक अड़ो वायरस है जैंजो हिन महल ताईं को भी इलाज दरियाफ़त न थी सघियो आहे, न ही उन जो को इलाज आहे। हिन मर्ज़ ज़ाहिर थियण जूं अलामतूं नोट कंदा। तेज़ बुखार, थकावट, ज़ुकाम, सुकी खंघ ऐं साह में मूंझ। जेकॾहिं ही अलामतूं 2 खां 14 ॾींहंनि ताईं बरक़रार रहनि त हिकदम पंहिंजे वेझे डॉक्टर या CDC सेंटर सां राब्तो करियो। नोट ॿाहिरि मुल्कनि मां जहिड़ोक सऊदी अरब या ईरान वग़ैरह मां आयल शख्स सभ खां पहिरीं वायरस जी चकास कराइनि। सेवण सोशल फोरम पारां कोरोना वायरस का बचण जे लाइ एहतियाती तदबीरूं ऐं बचाव जा तरीक़ा नोट कंदा। नंबर 1, इस्तेमाल बैदि टिश्यू पेपर के सही नमूने ज़ाया करियो। नंबर 2, खंघ, छिक या निछ अचण ते नक ते टिश्यू या नरम साफ़ कपड़े जो इस्तेमाल करियो। खाली हथ जो इस्तेमाल बिल्कुल न कंदा। नंबर 3, बुखार, खंघ या साह जी तकलीफ़ थिए त एहतियात करियो। ॿियनि सां मिलण खां पासो करियो। साम्हूं वारे ॾांहुं मुंहुं करे न खंघंदा। नंबर 4, पंहिंजे हथ के साबुण ऐं पाणीअ सां बार बार धोईंदा या हथ साफ़ करण वारो लोशन इस्तेमाल कंदा। हथनि के घटि में घटि 30 सेकंड ताईं धोअण लाज़मी आहे। नंबर 5, जेकॾहिं अव्हां खे खंघ, नज़लो, लेस, ज़ुकाम आहे त माण्हुनि जे मेड़ में वञण खां पासो कयो ऐं घर में ई रहो। नंबर 6, जेकॾहिं अव्हां खे नज़लो या लेस ज़ुकाम आहे त ॿियनि खां मीटर खन जे मुफ़ासिले ते परे रहंदा। नंबर 7, ख़राब हथनि सां नक, अखियूं ऐं मुंहं खे बिल्कुलु साफ़ न कंदा करियो। नंबर 8, पंहिंजे घर खे रोज़ानो साफ़ करियो ऐं रोज़मर्रा जी शयुनि ते जरासीम मार स्प्रे ज़रूर कंदा। नोट ही पैगाम वध खां वध माण्हुनि ताईं ज़रूर पहुचाईंदा। पारां सेवण सोशल फोरम।